वजीर आज़म शहबाज शरीफ पारां क़ौमी तरक्याती मनसूबन के बर वक्त आला मयार सां मुकम्मल करण जी हिदायत। वजीर आज़म शहबाज शरीफ सां वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल जी मुलाक़ात। सॼे मुल्क में जारी तरक्याती ऐं पब्लिक सेक्टर डेवलपमेंट प्रोग्राम तहत मनसूबन जी अॻिभराई बाबति ॻाल्हियूं। वजीर आज़म शहबाज शरीफ जो चमड़ाहित अवामी भलाई रोज़गार जा मौक़ा पैदा करण ऐं जटादार मौशी तरक़ी लाइ तरक्याती मनसूबन के वक़्त ते मुकम्मल करण हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। पाक फौज खिलाफ तकरारी बयान ॾियण ते तहरीक इंसाफ बानी जी भेण नौरीन न्याज़ी अॼु तलब। इस्लामाबाद साइबर क्राइम सोशल मीडिया ते तकरारी बयान ॾियण ते नौरीन न्याज़ी खे अॼु तलब करे वरितो। दिफ़ाई माहिरनि जो चमड़ाहित नौरीन न्याज़ी जे बयान सां भारतीय मौक़िफ़ खे हथी मिली रही आहे। अमरीका ईरान हिक ॿिए ते हमलनि जो सिलसिलो वधीक तेज़ करे छॾियो। अमरीका जा नाई रात बि ईरान ते हमला। ईरानी शहर तब्रेज़, शाबहार, सैरिक, मुस्कान, बोशहर ऐं कोनकार्क में धमाका। सामूंडी निगरानी जे थाकनि, हवाई दिफ़ाई निज़ाम, सामूंडी सलाहियतनि, मिसाइल ऐं ड्रोन ज़ख़ीरनि खे निशानो बणाइण जी दावा। सेंटकॉम पारां अमरीका जो हिकु वधीक फ़ौजी एहलकार इराक में मारिजण जी तस्दीक। दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में रहंदड़ अमेरिकी शहरियुनि खे महफ़ूज़ हंधनि ते पनाह वठण जी हिदायत। ईरान पारां कुवैत में अमेरिकी फ़ौज जे अहम थाकनि खे निशानो बणाइण जी दावा। पाकिस्तानी इनक़लाब जो चमड़ाहित अमेरिकी रेडार जहाज़नि जी हैंगर ऐं MQ-9 ड्रोन बेस खे निशानो बणाए वियो। कतर में अमेरिकी अर्ली वार्निंग रेडार सिस्टम खे ड्रोन हमले ज़रिए मुकमल तौर तबाह कयो पियो। कार्रवायूं ईरानी धरतीअ ते अमेरिकी हमलनि जे जवाब में कई वयूं। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची जो चमड़ाहित, ईरान हाणे मैदान मारे अमरीका सां जंग ख़त्म कंदो। जंग जो ख़ात्मो मुकम्मल फ़ौजी फतह या ॻाल्हियुनि ज़रिए मुमकिन आहे। ॻाल्हियुनि जो दुरुस्त वक़्तु उहो हूंदो आहे जॾहिं अव्हां फ़ौजी महाज़ ते मैदानी ऐं स्ट्रेटेजिक कामयाबियूं हासिल करे चुका हुजो। आवाम जी जानिन ऐं मुल्क जे मुस्तक़बिल खे ख़तरे में नथो विझी सघिजे। फ़ैसिला दुरुस्त ऐं मुकम्मल हिसाब किताब जी बुनियाद ते करणु घुरिजनि। सखर में सिंध बलोचिस्तान हारी आबादगार इतिहाद तरफ़ां पाणी जी खोट ख़िलाफ़ धरणो जारी। हारी आबादगार इतिहाद सखर बेराज जे चीफ इंजीनियर खे हटाइण जो मुतालबो करे छॾियो। अॻवाणनि जो चमड़ाहित, सखर बेराज जो चीफ इंजीनियर पाणी जी विर्छ मुंसिफ़ाणी नमूने न पियो करे। पाणी जी मुंसिफ़ाणी विर्छ ताईं एहतिजाजी धरणो जारी रहंदो। बबड़ो में नीगरी प्रिया कुमारी समेत ॿिनि गुम थियल ॿारनि जी बाज़ियाबी लाइ लॻल धरणो 25 ॾींहं बि जारी। उजाला सोलंकी, नवीद लाशारी समेत ॿिनि गुम थियल ॿारनि जी वारसनि जी शिरकत। एक्शन कमेटी तरफ़ां ॿारनि जी बाज़ियाबी लाइ मोहलत ख़त्म थियण ते सरप्राइज़ ॾियण जो ऐलान। एक्शन कमेटी अॻवाणनि जो चमड़ाहित, ॿारनि जी बाज़ियाबी लाइ का बि अॻिभराई न थी आहे। पुलिस कमिश्नर ऑफिस में अचण जो चई रही आहे, पर ॻाल्हियूं बबड़ो कैंप में थींदियूं। कुंभ भरिसां जवान नारी खे मुबीना कार ऐं इल्ज़ाम हेठि क़तल करे गुज गुह में दफ़नाइण जी कोशिश नाकाम। गुझे इतला ते पुलिस पहुची रज़िया कलोड़ो जो लाश तहवील में वठी अस्पताल पहुचायो। पुलिस जो चमड़ाहित, हथियारबंद नारीअ खे क़तल ऐं संदसि वालिद खे ज़ख़्मी करे फ़रार थी विया। फैज़गंज में बदअमनी ऐं फुरबाकिन ख़िलाफ़ बार जे वकीलनि पारां एहतिजाजी रैली। मेहरान हाईवे ते अॻवाणनि जो आहे, तलाक़े अंदरि बदअमनी ते ज़ाब्तो आणण में पुलिस मुकम्मल तौर नाकाम थी वई आहे। वकील नजफ़ बुर्दी ऐं शासिब मुगल जे घरनि ऐं दुकाननि मां लॻल धाड़े में पुलिस का बि अॻिभराई नाहे करे सघी।
ऐं उॾेरे लाल भरसां वहाब शाह स्टेशन वटि मालगाड़ी जूं 17 बोगियूं पटड़ी तां लही वयूं। अप एंड डाउन ट्रेक बंदि, मुसाफ़िर ट्रेननि खे मुख़्तलिफ़ रेलवे स्टेशन ते बीहारियो वियो। ॻरी मशीनरी जी मदद सां पटड़ी तां लथल बोगियुनि खे ट्रैक तां हटाइण जो कमु जारी। रेलवे जा आला अमलदार, इंजीनियरिंग टीमूं ऐं अमलो हादसे वारे हंधि मौजूदु। फीफा वर्ल्ड कप 2026 अर्जेंटीना टाइटल जो दिफ़ा करण में नाकाम। स्पेन 16 सालनि खां पोइ ॿियो भेरो आलमी चैंपियन बणिजी वियो। स्पेन फाइनल में अर्जेंटीना खे ॿुड़ी जे मुक़ाबले 1 गोल तां शिकस्त ॾिनी। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप ऐं फीफा जे सदर फातिह टीम खे ट्रॉफी ऐं रांदीगरनि खे एवॉर्ड ॾिना। ऐं फीफा वर्ल्ड कप जो फाइनल ॾिसण लाइ कराची जे मुख़्तलिफ़ हंधनि ते वॾियूं स्क्रीनूं लॻायूं वयूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह लियारी में फुटबॉल जे शौक़ीननि सां गॾु मैच ॾिठी। स्पेन जी कामयाबी ते लियारी में जश्न। घोटकी में बि फुटबॉल वर्ल्ड कप ॾेखारण लाइ वॾी स्क्रीन लॻाई वई। इस्लामाबाद ऐं लाहौर समेत मुल्क जे ॿियनि शहरनि में फुटबॉल वर्ल्ड कप जे मैच लाइ वॾियूं स्क्रीन्स लॻाई वयूं।